खैबर मां ख़बर ईंदालूं। खैबर में जामा फातिमतुल ज़हरा ललबिनात खैबर जे 8हीं सालियानी तकरीब सईद ख़तम बुखारी शरीफ थी गुज़री। हिन तकरीब जो मेहमान ख़ास हज़रत मौलाना मोहम्मद यूसुफ अफशानी हो। हिन तकरीब में 144 तुलबा ऐं तालिबात जे खुमार पोशी ऐं दस्तार फज़ीलत कई वई ऐं 13 अलमात ऐं 10 हिफ्ज़ ऐं हाफ़िज़ात ऐं 120 तुलबा ऐं तुलबात मुकमिल कुरान शरीफ पूरो करण जी दस्तार फज़ीलत ऐं खुमारे पोशी कई वई। बुखारी शरीफ जे आख़िरी हदीस जो सबक हज़रत मौलाना मोहम्मद यूसुफ अफशानी ॾिनो ऐं हज़रत मौलाना मुफ्ती खालिद ऐं मौलाना अब्दुल कादिर मेमून जिन ख़िताब कयो। आख़िर में मुफ्ती अहमद खान सहतो आयल महिमाननि जो शुक्रियो अदा कयो। आलमात ऐं हाफ़िज़नि जे वालिदैननि खे अजरकूं पारायूं वयूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।